लिडी टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आऊं आहियां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख मूंसां गॾु आहे कंबर शहदादकोट ज़िले जे वसंदी सिजावल जूणे जो जी मोहतरमा नादिया जूणे जो असां उनखे गुज़ारिश कई हुई त हू सरसो जे बारे में असांखे ख़बरचार ॾिए त सरसो हुन जी ज़िंदगी में कहिड़ी तब्दीलियूं आंदियूं, हुन जी ज़िंदगी में कहिड़ियूं हाकारी कहिड़ियूं नाकारी तब्दीलियूं आयूं आहिनि ऐं भर पासे इन सरसो जे करे छा थियो आहे। सिजावल जूणे जो रत दिरे ऐं कंबर ऐं मीरो ख़ान उन्हनि जे टिनी जे विच ते ऐं हेॾो मोटर वे ते शहदादकोट सां लॻंदड़ हिकिड़ो इलाइक़ो आहे। उन इलाइक़े जी नादिया जूणे जो सां अचो त ॻाल्हायूं। हदी सलाम अलैकुम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। अवल त मूंखे ॿुधायो त अव्हांजे वालिद साहबु अम्मा छा कंदा आहिनि? सर मुंहिंजो वालिद साहब जेको आहे त वफ़ात करे वियो आहे ऐं मुंहिंजी अम्मी बि जेके आहे त पीरसाना सफ़ा ज़ईफ़ आहे। वालिद साहब छा कंदो हो? सर पहिरियां उहो भट्टी जो कमु कंदो हो। घणा भाउ भेण आहियो तव्हां? सर 5 भाइर ऐं 7 भेनर। हुन मां पढ़ियल घणा आहिनि? सर उन मां जेको आहे त 2 भाइर असांजा न आहिनि पढ़ियल ऐं 3 भाइर पढ़ियल आहिनि ऐं 2 भेनरियूं पढ़ियल आहियूं। भाउ छा था कनि? भाउ जेको वॾो भाउ आहे त उहो डॉक्टर आहे। डॉक्टर आहे? जी सर। ठीकु आहे। ऐं जेको ॿियो नंढो भाउ आहे उहो पढ़ियल आहे त वरी उहो उनखे नौकिरी अॼुकल्ह मिलनि नथियूं। मूंखां बि नंढो आहे, उहो सऊदी अरब कमाईंदो आहे ड्राइविंग जो बिज़नेस। अच्छा, भेणूं? भेणूं 7 भेणूं आहियूं। तंहिं मां जेके आहिनि सभु शादीशुदा आहिनि, पंहिंजे घरनि में कमु हाउस वाइफ आहिनि। जी न, हिकिड़ी 2 पढ़ियल आहियूं। 2 पढ़ियल जी। अव्हां पढ़िया आहियो? जी। ॿियो मुंहिंजी ॿी भेण आहे मूंखां वॾी आहे। हुनजो नालो छा आहे? हुनजो नालो आहे फिरदौस। फिरदौस छा पढ़ी? सर उहा बि 5 पढ़ी। अव्हां खां वॾी आहे? जी। अव्हां छा पढ़िया? सर मां 8 दर्जा पढ़िया। 8 दर्जा किथे पढ़ियो? सर मुंहिंजो ॻोठु नओं शहर हुयो, हुन खां थोरो सिजावल सिटी में स्कूल हुयो, मां हुन पंधु वेंदी हुयमि। घणो पंधु आहे? सर चङो आहे पंधु। भले तव्हां जॾहिं नंढे हूंदे इहो पंधु कंदा हुआ पढ़ण जे लाइ? जी सर। त तव्हांखे इहा ख़बर हुई त ही पढ़ी हिकिड़े ॾींहुं तव्हां वॾा माण्हू थींदव, इहो ख़्यालु हूंदो हुओ? सर या माण्हू थकिजी थो पए पंधु करे करे, गर्मी सर्दी? सर जॾहिं मां पहिरियां पढ़ाई खां क़दम खयों त हिकु त मां माज़ूर हुयमि, ॿियो मां मोटी घणी हुयमि, सबर हुयमि त पंधु माना न करे सघंदी हुयमि। माज़ूरी कहिड़ी आहे? सर मूंखे पोलियो आहे। तव्हांखे सजा फर्स्ट क्लास आहे? सर हिकु। हा ठीकु आहे। त उन जे करे पोइ मुंहिंजो अबू चए पियो त तूं सबर बि आहे ऐं इलाही फ़ासिलो आहे, तूं तालीम जे लाइ स्कूल न वञ, बसि तूं घर वेह, छा कंदीअ तूं वॾी थी। सो मां चयोमांसि अबू मूंखे ॾाढो शौक़ु आहे, मां चवां थी त मां तालीम हासिलु कयां। चई पुटु छा कंदीअ तूं हासिलु करे तालीम, तूं स्कूल न वञ। मां चयो न मां वेंदमि। ऊन्हारे जा ॾींहं हूंदा या सियारे जा, पोइ सभु जेके मूंसां कुझु छोकिरियूं, कुझु ख़ुदि पंहिंजी भाइटी बि हलंदी हुई, कुझु ॿियूं पाड़े जूं छोकिरियूं मूंखे ॾिसी करे उहे बि हलनि, पोइ उहे माना मूंखे ॾिसी करे माज़ूर भॼंदी स्कूल हली वञनि। सर मूंखे अकेलो छॾींदी हुयूं, पोइ रोड ते सुञ हूंदी, पोइ मुंहिंजी अखियुनि मां ॿोड़ा किरी पवंदा हुया। पोइ मां इहो सोचींदी हुयमि त मां माज़ूर न हुजां त शायदि मां हिन सां खुले में थी अॻिते वधां ऐं उन्हनि खां बि तेज़ हली, उन्हनि खां तेज़ बि हलां। पर शुक्र आहे वरी बि मां घुमां थी, मां थोरो अॻिते वधां थी। इहा मूंखे ख़बर न हूंदी त तालीम जेका त मां अॻिते फिराईंदमि, या मतिलबु मां थोरो अॻिते वधंदमि, या अहिड़ा प्रोग्राम ईंदा, या मां पंहिंजे बचनि ताईं जेको आहे त माना उन्हनि खे तालीम ॾींदमि, या मुंहिंजी शादी थी। सर मां 5 त पास कया, पर जॾहिं मिडिल स्कूल में मुंहिंजी 6 दाख़िला थिए पई त उते सिर्फ़ु छोकिरियुनि जो स्कूल न हुयो, उते असां सां गॾु छोकिरा बि पढ़ंदा हुया, त मूंखे पंहिंजा घर वारा इजाज़त न पिया ॾियनि दाख़िला जी। पोइ मां पंहिंजे पीउ जी फ़ोटो कापी चोराई NIC जी। उहा मुंहिंजी अम्मी मूंखे न पई ॾिए, चए पई न तोखे दड़का ॾींदा। मां उहा चोराई, उहा खणी करे मां पंहिंजे भाउ खे चयमि, जेको मुंहिंजो अनपढ़ियो हुयो, पोख जो कमु कंदो हुयो। पोइ उनखे चयमि भाऊ मुंहिंजी तूं हेल्प कर। चई छा? मां चयो मुंहिंजी दाख़िला में जेको चवनि था पीउ खे वठी अचु या भाउ खे वठी अचु। चई मां तोसां साथ आहियां, तूं हल। हुन महिल मुंहिंजे भाउ जी शादी त थियल हुई, हुनखे ॿार बच्चा न हुया। पोइ मूंसां गॾु हलियो,
पोइ उन बि ॾिठा त हिते छोकिरियुनि खां घणा स्कूल आहिनि। मूंखे आस्ते चयईं छोकिरियुनि खां घणा त हिते छोकिरा आहिनि, पर जॾहिं बाबा खे ख़बर पवंदी न पोइ ॾिस मूंखे बि दड़का ॾींदो न। पोइ मां हुनखे ईअं ई चयो त भाऊ तूं हिमत कर, मूंखे ॾाढो शौक़ु अथई। पोइ हुन मुंहिंजी मदद कई, मां दाख़िला वरिती। उते असांजो उस्तादु हुयो त बशीर अहमद मस्तोई हुयो। उन मूंखे ॾिसी करे चयो त पुट नई शहर ॻोठ खां आई आहे? मां सर हा। चई माज़ूर बि आहिनि? मां चयो हा। चई शौक़ु अथई पढ़ाई? मां चयो सर हा मूंखे शौक़ु आहे। चई तूं वे मां जो नालो दाख़िल कयां थो। सर नालो दाख़िल मुंहिंजो थियो। मां सुबुह जो ईंदी हुयमि स्कूल, वरी पढ़ाई करे वरी 2 बजे घर वेंदी हुयमि। शाम जो वरी क़ुर शरीफ़ पढ़णु ईंदी हुयमि, उहो बि सिजावल में शाम जो अचां सबक़ु वठी वापसि पंहिंजे ॻोठु वञां। ईअं करे मां पंहिंजा 8 दर्जा बि पढ़िया ऐं क़ुर शरीफ़ बि माशाल्लाह पुॼायो। त सभु को चवंदो हो त वरी शाम जो वरी वञे थी। मां चयो मां हाणे क़ुर शरीफ़ सबक़ ते थी वञा, उहो बि त लाज़मी आहे न। उहो मां पढ़ी वियमि। ऐं सर जॾहिं मुंहिंजे 8हीं जा पेपर हलनि पिया त सर मुंहिंजी शादी थी। मुंहिंजा पेपर होॾे हलनि पिया माना एतिरी नंढी उमिरि में शादी थी ते? सर मुंहिंजी 14 सालनि में मुंहिंजी शादी थी। त मुंहिंजा पेपर हुया कानून 18 सालनि जो। जी सर। पोइ जॾहिं उहे पेपर मुंहिंजा हलनि पिया त मुंहिंजी चिठी आई उस्तादनि जी त नादिया खे पेपरनि में मोकिलियो। सर मां वनवान में वेठी हुयमि, पोइ मां वञी न सघियमि, पेपर मूंखे न ॾेई सघिया। मुंहिंजी शादी थी वई ख़ैर सां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजो घर वारो एॾो सुठो आहे, एॾो सुठो आहे। हिन अॼु मंज़िल ते मां वेठी जेको ॻाल्हायां थी न त उहा मां इन जी शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे घर वारे जी। शुक्रगुज़ार नालो छा आहे? हुबदार अली जोने जो। हुबदार अली जी सर। सर मां हिकिड़े पंहिंजे पीउ मां छा थो करे? सर पहिरियों ड्राइविंग जो वीज़ो हिन हिते वीज़ो न इन में पंहिंजे हिन में करे पियो सेवण दादू में। बाद में जॾहिं शादी थी असांजी त पोइ सिजावल ऐं मीरो खान साइड मिलंदो हुयो। चवंदो त हू मंज़िल परे आहे, पोइ तूं माज़ूर आहे, सो मां 8-8 ॾींहं 15-15 ॾींहं घर न अचां त तुंहिंजो कमु केरु कंदो? सर वेगन अथसि पंहिंजी न किलिंड। हा ड्राइवर आहे जी। पोइ उन तोखे इजाज़त ॾिनी? जी सर। उन चयो तूं पढ़, मां तुंहिंजो नालो दाख़िल करायां थो 9वीं 10वीं में तूं पढ़। सर पर मां न पढ़ी सघियमि। छो? सर उहो स्कूल वरी मीरो खान ॾियो हुयो, अर्ज़ी बुटे ॾियो हुयो। मूं वटि एतिरा वसीला न हुया, सवारी मूं वटि एतिरी न हुई जेका। हुबदार गॾु हुई न? सर उहो त गाॾी ते हूंदो हुयो न। हा। पंहिंजो उन किराए जी गाॾी ते उन ते कमु कंदो हुयो, हुतां गुज़र सफ़र कंदो हुयो। माशाल्लाह 5 मूंखे निणानूं, 5 ॾेर, कुराड़ो, सहुरो, ससु, सॼे घर खे हुबदार हलाईंदो हुयो पहिरियां। त उन जी ज़िमेवारी बि हुई ऐं मां हुनखे चए एतिरो बि माना ज़ोर न पई रखां त छा बि करे त मूंखे तालीम हासिल कराए न। पोइ छा थियो? सर पोइ मूंखे ॿार घणा? सर मूंखे 5 ॿार आहिनि। 5 ॿार जी। ऐं 5 ई पढ़नि था? सर 5 मां हिकिड़ी जेका 3 नंबर अदड़ी आहे उहा माज़ूर आहे, मां वांगुरु ई। ऐं उहा वेही बि न आहे सघंदी, पाण खाई बि न आहे सघंदी। पोइ उनखे मां पाण हथ सां खाराईंदी पई। अञा माशाल्लाह 4 ॿार पढ़ंदा आहिनि। हिकु BSc कई आहे पुट वॾे, ॿियो जेको आहे BSc में दाख़िला कराई आहे, ऐं ॿियो अदड़ो जेको आहे त उहो 7 में पढ़े थो ऐं अदड़ी जेका 9th में पढ़े थी। अच्छा जी सर। पढ़नि था? जी सर। अच्छा होशियार आहिनि? माशाल्लाह। हाँ? वॾो पुट मुंहिंजो सभिनी खां होशियारु आहे ऐं जेको नंढो 3 नंबर आहे उन अदड़ी खां बि होशियारु आहे। अच्छा जी। अच्छा 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 अच्छा। हाणे ॿार बि थी विया, हाणे पोइ ही फ़र्क़ु कीअं आयो ज़िंदगी में? सर जॾहिं मुंहिंजी शादी थी, ॿार बि थिया त मूंखे ख़ुदि ॿारनि पालण जे बि तरीक़े जी ख़बर न हुई त मां ॿार पालियां कीअं ख़बर पवंदी नई माईअ खे? ऐं सर कीअं मतिलबु मां उनखे सेखारियां छा, सफ़ाई सुथराई कीअं रखां, पढ़ाई जो ख़्यालु पोइ कीअं ज़हन त हुयो ई न, ज़ाहिर आहे कुझु बि न। जॾहिं मुंहिंजो वॾो पुटु जेको आहे थोरो वॾो थियो त पाड़े में स्कूल हुयो त मां चवां पई ॿिया ॿार वञनि था त मुंहिंजो वॾो जेको आहे त 5 सालनि जो थियो आहे, मां हिनखे बि मोकिलियां जो मूं में थोरो सलाहियत हुई पढ़ाईअ जी। पोइ मां पंहिंजे घर वारे खे चयो त मुंहिंजे अदड़े खे पंहिंजे पुट खे वठी ॾे, बुक बि वठी ॾेसि, पेन बि त स्कूल वञे। अदनान नालो आहे मुंहिंजे वॾे पुट जो। पोइ हुनखे वठी ॾिनई, पोइ स्कूल हिरियो, पोइ स्कूल पढ़णु शुरू कयईं। अल्हम्दुलिल्लाह हाणे BSc करे वियो। माशाल्लाह। हाणे ही किथे मिलिया हाजी साहब सरसो वारा? सर सरसो वारा मूंखे मिलिया 2016 में। अच्छा जी।
किथे आया? सर मुंहिंजे ख़ुदि ॻोठ में हिकिड़ी पहिरियां टीम आई त घर घर लिखनि पिया, मूंखे इहा बि ख़बर न त सर्वे आहे छा, सर्वे शइ चइबो छा खे आहे, यकीन कयो न इहा ॻाल्हि आहे त मूंखे ख़बर न हुई। पर जॾहिं उहा घर घर लिखनि पिया त मां माना असां त झूनी जंहिंजी ज़ात जेका आहे त ॿार पहिरीं ॻाल्हि त छोकिरी कढंदा न आहिनि, त पहिरें हुननि में असांजे घर जो आया त मुंहिंजी अदड़ी माज़ूर मेराज नालो अथसि, खट ते सुती पई, त चयूं त तव्हांजे घर जी असांखे सर्वे करणी आहे। त मां चयो मां पंहिंजे घर वारे खे चयो, सहुरे खे चयमि, घर वारो मुंहिंजो घर न हुयो, मां चयो चाचा सर्वे था चवनि, अलाए छाजी कंदा, अलाए छा लिखंदा कंदा। पोइ उन्हनि चयो त अदी तव्हांजे घर में छा आहे छा न आहे असां उहो तव्हां खां पुछा कंदासीं। पोइ मुंहिंजे सहुरे चयो त हा, मुंहिंजो सहुरो ॾाढो सुठो हुयो माशाल्लाह। पोइ उन चयो त तूं बि अची वे पुटु, तूं 2-3 दर्जा पढ़ियल आहीं, असां जेके आहियूं त ईअं आहियूं आम माण्हू, तूं थोरो जेको पुछा कनि तूं उन्हनि खे ॿुधाईंदी वञु। पोइ जेको पुछा कनि पिया मां उनखे ॿुधाईंदी पई वञा। सर्वे असांजी थी वई, सॼे ॻोठ जी थी वई, 1-2 महीनो गुज़रियो, उन खां पोइ टीम आई, उन्हनि चयो त असां सरसो इदारे वारा आहियूं, जेका अॻ में तव्हांजी 2 महीना अॻ में सर्वे थी वई, उन खां बाद असां हाणे आया आहियूं सरसो इदारे वारे खां तरफ़ खां आया आहियूं, सो तव्हां जूं असांखे तनज़ीमूं ठाहिणियूं आहिनि, ऐं जेको आहे त तव्हां पाण मुनज़िम थियो, हे नाला असां तव्हांखे ॿुधायूं था, उहे अदियूं हिकु जॻह ते इकठे थियो, उहो असां हिकु जॻह ते इकठे थियासीं। तो कयो? जी सर। तोखे चयो त इहो कमु कर? जी, अदियूं पंहिंजूं जेके नाला ॿुधायूं था उहो मुनज़िम कयो, पंहिंजो विहारियो हिकु जॻह ते, त असां तव्हांजी तनज़ीम ठाहियूं। सर पहिरियों मायूं गॾु न पियूं थियनि, न पियूं गॾु थियनि। छा पियूं चवनि पियूं असां वरी गॾु थियूं, कमु आहे कार आहे, असांखे टेम न आहे, वांदा आहियूं छा असां? जी। पोइ हुनजे करे मां उन्हनि खे चयो तव्हां हिकु दफ़ो अचो, सेशन मुंहिंजो ॿुधो, थोरी ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾियो, हे जेको कमु आयो आहे असांजी भलाई जे लाइ आयो आहे। पोइ सर उन्हनि सेशन ॿुधा, ऐं जेको आहे त मां उन जा रिकॉर्ड बि सेट कंदी हुअमि, बचत बि रखाईंदी हुअमि, ऐं सर मां नंढे पैमाने ते उन ॻोठ वारनि खे कर्ज़ बि खणी ॾिनो। पहिरियां हुयो 12,000 कर्ज़, उहो वठी ॾिनो। पोइ उन्हनि पहिरियां जेका शुरूआति कई त उहा माना बकरीअ खां कई। उहा 12,000 इमदाद हुई या व्याज? न सर, उन मां पहिरियां मां उनखे कर्ज़ वठी ॾिनो हुयो, बिना व्याज जे वापसि करणो हुयो। उन खां पोइ वरी इमदाद वठी ॾिनी, पर इमदाद मां उन्हनि अदियुनि खे वठी ॾिनी जेके पुठिते पहिला हुयूं, जिन जो वसीला घटि हुया, जेके वापसि मतिलबु चिच ग़रीब बेवा, ऐं जेके 12 ॿार वरी वापसी बि न करे सघनि कर्ज़। बस तूं जे ये पैसा वराया त अॻिते मायूं ॼणींदी रुगो ॿार त उहे पैसा मिलनि था। सर हाणे त केट जा सेशन हलाया आहिनि, वक़ुफ़ जेके आहिनि उहे औरतुनि खे मतिलबु उन्हनि कया आहिनि, हाणे माशाल्लाह एतिरा ॿार घटिजी विया। जी ठीकु आहे। पोइ सर पोइ उन्हनि मां जेको आहे त उन्हनि कुझु गुरबत घटाई। तनज़ीम घणी ठाही? सर मुंहिंजी जेका यूसी आहे उन में मुंहिंजूं तनज़ीमूं जेके आहिनि 120 तनज़ीमूं मुंहिंजी यूसीअ जूं। यूसी उनजी आबादी घणी आहे? सर आबादी उनजी जेका आहे त मां सम्झां थी त जेके असां में मुनज़िम घर आहिनि उहे आहिनि 1600 मुंहिंजी यूसीअ में जेके घर आहिनि। हिकु घर में सरासरी भाती घणा हूंदा? सर कंहिं घर में मतिलबु सरासरी चलो कुल आबादी जी ख़बर कान्हे तव्हांखे? जी सर। ठीकु आहे। हाणे तव्हां 120 जेके तनज़ीमूं ठाहियूं जी उन में घणी औरतूं हिकु तनज़ीम में? सर हिकु तनज़ीम में 25 फिक्स 25 या घटि? कंहिंमें 25, कंहिंमें 22 ऐं कंहिंमें सर 15। माना 15 खां घटि में घटि 15। जी। जे 15 बि बदिजनि जी त 1500 हिकिड़ियूं 300 ॿियूं 1800 औरतूं। तोखे 1800 औरतुनि जा नाला यादि आहिनि? सर नाला मूंखे यादि न आहिनि। जेके तनज़ीमूं तूं ठाहियूं जी इहा ख़बर अथई केरु किथां जूं आहिनि? हा इहा ख़बर। हा इहा ख़बर आहे, रिकॉर्ड बि आहिनि। न रिकॉर्ड त भले हुजे पर अवां जो उते तनज़ीम कई आहे त हर घर में वियो? जी। अच्छा। हा 120 जेके 120 जी उहे तनज़ीमूं था ठाहियूं, इन में ॻोठ घणा आहिनि? सर ॻोठ बि जेके आहिनि त तनज़ीमूं त इदारे वारनि ठाहियूं न भले ठाहियूं उन्हनि, पर घणनि ॻोठनि में? सर इहो ॻोठ जेके आहिनि माना 306 ॻोठ। तव्हांजे तालके में 120 तनज़ीमूं आहिनि? तालके में न सर, यूसी में। यूसी कहिड़ी आई आहे? यूसी सजावल। यूसी सजावल में 120 तनज़ीमूं आहिनि जी। ऐं एसआरएस इहा ठाही जी उन्हनि ठाही। हा उन में वीओ घणियूं आहिनि? वीओ 17।
17 ॾींहं। अच्छा, ऐं कुल मायूं घणियूं थियूं तव्हांजी यूसी में? सर 32 मायूं यूसी में मायूं टोटल सभिनी तंज़ीमुनि जूं मायूं कुल घणियूं थियूं? सदर मैनेजर जी त तादाद जी सर मूंखे ख़बर आहे, बाक़ी जेके मेंबर आहिनि उन्हनि जी एतिरी तादाद जी ख़बर मूंखे न। उहो सभु कुझु कयो, हाणे तव्हां इमदाद बि ॾिनी चिच ग़रीबनि खे ऐं बिना व्याज जे कर्ज़ बि वठी ॾिनो, पोइ कर्ज़ जी रिकवरी या वापसी घणो परसेंट आहे? सर 6 महीननि ते बि ॾींदा आहियूं, जीअं फसल उन्हनि जा सुठा थींदा आहिनि त 6 महीननि ते जीअं माल मवेशी में पैसा खणंदा आहिनि त पोइ साल ते वठंदा आहियूं। घणो वापसी जो शरह केतिरी आहे? सर तो मिसाल 100 माण्हुनि खे ॾिनो जी, घणनि वापसि कयो? सर 100 ई वापसि कंदा आहियूं। हाँ जी 100 जी वापसि करे वठंदा आहियूं। जीअं 6 महीननि ते रखियल हूंदा 50 माण्हू त 50 माण्हू फसल ते ई ॾींदो। सभु ॾियनि था? हाँ सर सभु ॾींदा आहिनि। अच्छा जी सर। ॻाल्हि त ॿुधाए, असांजो चवंदा बेईमान थी विया आहियूं, करप्शन आहे, हीअ आहे, पोइ हिते बेईमानी छो कोन्हे? सर हिते बेईमानी न आहे, असां पाण औरतूं ॾियूं था वठूं था त असां उन्हनि ते छा कंदा आहियूं, का आदि चवंदी आहे न त असांखे पैसा न आहिनि, थोरो टाइम ॾे। हा पोइ टाइम ॾींदा आहियूं। उहो त ठीकु आहे, वाजिबी ॻाल्हि। हा टाइम ॾींदा आहियूं, पर उन फिक्स टाइम ते उहा आदि पाण घणे क़दुरु तक घर बि ॾेई वेंदियूं आहिनि, जो उन्हनि खे फ़ाइदो आहे, व्याज बि न आहे ऐं पैसा बि सुठा आहिनि। हाणे त सर माशाल्लाह असां 50 हज़ार हाणे ॾिनो, हाणे सही वापसी मतिलबु 8 ॻोठनि जी करे चुका आहियूं। उन्हनि फुल कई आहे? हाँ फुल कई आहे। वाह वाह। सर 2 किस्तनि में वरिती मान। छा भला औरतुनि में ईमान वधीक आहे या को चक्कर आहे ॿियो? न सर चक्कर न ये ईअं थी चवनि न, मतिलबु असां ई ख़ुदि आहियूं, ॾिसंदासीं त बाबा हे जॾहिं ॻोठ पैसा वापसि ॾियण में सही न आहे, असां ॿीहर ॾींदासीं न ॾींदासीं, माना सज़ा जज़ा तव्हां मुक़ररु करे छॾी आहे। जी उनजे करे हे रिकवरी सही ॾींदियूं त असां अॻिते हिननि खे अञा वधाए पैसो ॾींदासीं। पोइ हाणे तव्हां उते कहिड़ा कहिड़ा तव्हांजा खे उते इदारा ठहिया सिजावल में, सॼे तालके में के मायूं पाण भरियूं थियूं? जी सर जेके अॼु पुठिते पयल आहियूं, गुरबत हालांकि वञणी त न आहे पर थोरो घटिजी त सघिजे थी न। पोइ अहिड़ियूं अॼूं आहिनि जेके मतिलबु कर्ज़ वठी करे कुझु साह भरियूं थियूं आहिनि, पंहिंजे पेरनि ते बीठियूं आहिनि। छा कयो रिढुनि बकरनि खां सवाइ? सर उन्हनि खे पंहिंजी ज़मीन हुई, उतां गाह किचिरो उन्हनि जो सॼो जेको थिए थो माल खाए थो त उन्हनि जो पैसो ख़र्च एतिरो नथो थिए न, त माल वधी थो अचे। हाणे फ़र्ज़ु कयो बकरी 6 महीननि माशाल्लाह 2 फड़ा ॾींदी त उहे वॾड़ा थी था अचनि, त पैसा निकिरी था अचनि। हिक में 3 थिया, हिकु बकरी 3 फर बि ॾी थी, त हिकिड़ो मसलन छेलो कपायूं त उन्हनि जा 30-40 हज़ार निकिरी आया, त 2 त सर बचा न। अहिड़े लिहाज़ सां माशाल्लाह तरक़ीअ में न थियूं। ऐं जेके सिलाई सेंटर ते अदड़ियुनि खे मां सिखिया वठाए ॾिनी, तंहिंमें 35 छोकिरियूं ऐं सर 25 छोकिरा हुया, जेके हिन जा ईडी जा फॉर्म भराए करे उनखे पैसा वठी ॾिना, उहे पंहिंजा कारोबार कनि था। उहे जेके 25 न्याणियूं आहिनि उन्हनि जी तालीम छा आहे? सर के 8 दर्जा आहिनि, के 12 दर्जा आहिनि। पर उन सिलाई सिखण लाइ इल्मु त न खपे न? न सर, हुनर हूंदो त इल्मु अची वियो, जी रोज़गार मिली वियो। जी हाणे उहे 25 जेके न्याणियूं उहे सिखी वयूं? जी सर। छा सिखियूं, बर्थ या आम सिलाई? सर उन्हनि में कुझु अॼु नंढड़ियूं जेकी छोकिरियूं हुयूं उहे ब्यूटिशियन जो कमु सेखारियो मान। कुझु खे ब्यूटिशियन, उहा किथां सिखियूं? उहो सर सिजावल में मां सेंटर खोलायो हुयो तालके ते। अच्छा। हा, ऐं सेंटर बि सर हिन जो हुयो लाड़काणे मां बेनज़ीर जो इदारो, शायदि मूंखे नालो थोरो विसरी वियो, उन इदारे खां खोलायोसीं। पोइ हुतां ब्यूटिशियन आम त अॼुकल्ह मेकअप दुल्हन खे सजाए त बि केॾे ॾिसो हा न, उनजे करे ब्यूटिशियन ऐं सिलाई ते घणी वधियूं आहिनि। पोइ हाणे उन्हनि जी सूरत हाल छा आहे? हा माशाल्लाह हाणे ईअं आहे त उन्हनि पंहिंजा दुकान कोन खोलिया आहिनि, बाक़ी मसलन जंहिं ॻोठ मां चूंडे मां कढी आई हुयमि त उन ॻोठ में पहिरियां हैरान हूंदी त मेकअप केरु करे, उहा हुनखे चवंदी हुई, उहा हुनखे चवंदी हुई। हाणे मसलन जाते शादी थिए थी त उन ॻोठ में अॼु फलाणी ॾे हलो, पोइ उहा वठे थी हाणे 100 रुपए 50 हथ जो, पेरनि ॿिन्हिनि जो जेका 50 200 रुपया अची विया हिकु माईअ ते। उन लिहाज़ सां हुनजी बि आमदनी शादीअ ते ईद ते सुठी थी थिए। अच्छा जी सर, माना सुख में। जी ठीकु आहे। हाणे अॻिते तव्हांजो प्रोग्राम छा आहे? सर अॻिते मुंहिंजो प्रोग्राम ईअं आहे त मां पंहिंजी यूसी जे लाइ त तमामु सुठो सोचींदी आहियां, चवंदी आहियां त मुंहिंजे करे, पर मुंहिंजे LSO जे करे असां 3 ॼणियूं आहियूं, मूंसां गॾु सदर आहे
खज़ांची आहे ऐं ट्रेज़ियर आहे। असां पंहिंजे ॻोठनि जे लाइ कमु कयूं, पंहिंजी यूसी जे लाइ, पर मां चवां मां तालके जे लाइ बि कमु कयूं। छा सर ख़ासि करे ईअं त जिथे बंदि थियल स्कूल आहिनि, सर मां उहो बि हिकिड़ो खोलायो आहे। खोल रहियो जी सर। पोइ उते टीचर आयो आहे? जी सर, टीचर आयो ॿार आहे। आया आहिनि? जी जी माशाल्लाह। घणा ॿार? सर उते 45 ॿार पढ़नि था। वाह वाह। सर वारा आया। टीचर? सर टीचर हिकिड़ो आहे। उनखे हिम्मत आहे? जी माशाल्लाह, पर असांजे ॻोठ जो ई आहे। पोइ अॻे भॼी वियो छो? सर मूंखे ख़बर न हुई, मूंखे ॼाण बि न हुई। जॾहिं मां सीआरपी जो कमु शुरू कयो ऐं हुते ॾिठमि त हुनखे सेशन बि ॼाण, त चवनि पिया तव्हां सेशन में वेठियूं था आहियो त ॿार छो वेठा आहिनि, आहे बि सुबुह जो टाइम, स्कूल छो नथा वञनि? जे 2010 वारी बोर्ड खां वठी असांजो स्कूल बंदि पियल आहे। मां चयो टीचर काथों जो आहे? जी इहा बि ख़बर न आहे। चौकीदार केरु आहे? जी इहा बि ख़बर न आहे। पोइ सर मां जंहिं महिल पंहिंजे हिन वीओ खे सरसो जे तरफ़ खां हिकिड़ी स्कीम वठी ॾिनी नलकनि जी, मिठे पाणीअ जी, ज़मीन खां छिकराए ॾिना मां। हेठो बोरिंग? हा बोरिंग कराए 8 नलका वठी ॾिना हुन ॻोठ खे। पोइ उन्हनि उहा घणे जी स्कीम हुई? सर उहा हुई 3,16,000 जी। 8 नलका? 3,16,000। हा जी सर। मुंहिंजो ॾाढो प्लम्बर हो, पोइ कंबर जा आहियूं असां। कंबर जे चौधारी 10 किलोमीटर में जेके बि नलका आहिनि से मुंहिंजे ॾाॾे जा लॻल आहिनि। तॾहिं 700-800 हज़ार ख़र्चु ईंदो। हाणे तो 8 नलका घणे हणाया? सर 3,16,000। 3,16,000। सर ज़मीन परे ई तमामु घणी उतां छिकराया। अच्छा पाइप वॾो लॻी जी जी। ॿियो शयूं महांगी जी थी जी। वई। ठीकु थियो। पोइ हाणे तो 8 नलका 8 ॻोठनि खे ॾिना आहिनि? न सर, उहो हिकु ई ॻोठ खे ॾिना। हा हिकु ई ॻोठ खे न, ॻोठ हुन में 500 घर आहे। हाणे माशाल्लाह पहिरियां 500 हुयो, हाणे हुते 700 थी वियो आहे। 200 ॿिया बि घर आया आहिनि हुते, उन्हनि खे ॾिना आहिनि। पाणी मिठो आहे? पाणी मिठो ज़बरदस्त। हा। हिन बोर्ड जे दौरान बि पाणी हुनजो न फिरियो आहे माशाल्लाह, अञा ताईं टेस्ट हले थी, ज़बरदस्त पाणी। पोइ हाणे तो नलको बि हणाए ॾिनो, स्कूल बि खोलाए ॾिनो, हाणे अॻियो प्रोग्राम छा आहे मैडम तव्हांजो? मैडम सर मां मैडम न आहियां, मां हिकु ॻोठाणी औरत आहियां। तूं असांजी अदी आहे, जी। असांजी भेण आहे। असां कंहिं अंग्रेजाणी खे मैडम चई सघूं था त कंहिं सिंधियाणी खे छो न चऊं था? इहो त सोच न। जी सर। सर मां इहो चई थी सघां त जेके स्कूल बंदि पियल आहिनि उहे खुलनि, ऐं ख़ासि करे असांजो जेको यूसी सिजावल आहे, इन में नियाण जे लाइ अलहदा स्कूल न आहे। अलहदा बि हुजे, गॾु बि हुजे भला। सर गॾु बि भले हुजे, पर अहिड़ियूं क़ौमूं बि असां वटि आहिनि जेके नियाणियुनि खे 5 पढ़ाए वरी घर विया था छॾनि। जॾहिं मां उन्हनि ताईं पहुचां थी, उन्हनि खे चवां थी त उहो चवनि था त अलॻि स्कूल हिकिड़ो नियाणियुनि जे लाइ कॉलेज ठारायो। हिकिड़ी ॿी सलाह ॾियां खे। जी। तव्हां मज़दूर आहियो न, मज़दूर त छा आहे, कुझु कोन्हे। हाणे मज़दूरी जो उज़र आहे, पर तैमूर लंघो और लंगड़ो, लंग चवंदा ई न करे अथसि फेरोस जंग में तैमूर खे। पोइ सेंट्रल एशिया जो मुल्क, उते उनजो पीउ त सभु वेंदा न, हीअ रोड वठी सेंट्रल एशिया घोड़नि ते उठनि ते वापार लाइ। पोइ हिनखे जो ही लंघो त पीउ हिनखे नाकारा ॿार सम्झी चयो तूं रुगो पाणी पीआर, तूं बेकार आहे, रुगो पाणी पीआर। हो ओकड़ो वेठो पाणी भरे अचे, जेको घुरे हुनखे पाणी ॾे। जेके बि मुसाफ़िर ईंदा, जेके बि वापारी ईंदा, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो। पोइ हिकिड़े ॾींहुं पीउ खे चई त मां सम्झां थो त मूंखे बादशाह थियणु खपे। चीक गॾा मथो फिरियो अथई, आई जंग खां मंडो तूं वरी बादशाह थींदे? चई मंडा बादशाह थी सघनि था। पोइ बादशाह थियो हिंदुस्तान जो, पहिरियों बादशाह मुग़ल सल्तनत जो पहिरियों बादशाह। उन खां पोइ हुमायूं, पोइ बाबर, इहे सभु ॼावा 1526 में। सो तव्हां हाणे मज़दूर न आहियो, तव्हां बादशाह आहियो। ठीकु आहे, सिजावल जा बादशाह।
ये जुड़े जा हाणे जेल में था विझाए छॾियूं, तव्हां कयो पंहिंजो उते राज। हिकिड़ो कमु मुंहिंजी सलाह आहे तव्हांखे, त जेके बि तव्हां सम्झो न त उन्हनि में कुदरत जी का विड आहे, को मज़ूरी आहे, उन्हनि जो स्कूल धार खोलाए, इहो वॾो सवाब जो कमु थींदो ऐं सरसो जी नेकी बि वॾी थी वेंदी त सरसो ई कमु बि कयो। इहा मुंहिंजी सलाह आहे तव्हांखे। जी सो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं सुठियूं ॻाल्हियूं था सर मां ॿुधायो। हिकिड़ी ॻाल्हि हा, हिकिड़ी न ॿ ॿुधायो। सर मां जॾहिं पंहिंजे वीओ में स्कूल खोलायो त DC साहब जॾहिं विज़िट करे वियो ऐं हाणे DC केरु? शमीर भुट्टो। शमीर ख़ान भुट्टो। जी सर। हा, हाणे उहो सेक्रेटरी आहे। हा, त उन्हनि वो DC हो न कंबर जो? जी DC। हा, भलो ऑफिसर अथई। ॾाढो सुठो हुयो। उन्हनि टीचर जो ॾिनो त मूंखे एॾी ख़ुशी थी ऐं मां पहिरियों माना ॻोठाणी छोकिरी थी ऐं स्कूल जो खोलायो, मूंखे एॾी ख़ुशी थी। सभु कुझु पियो त हीअ वरी पहिरियों चवंदा त हीअ वरी कमु कंदी, हीअ वरी उथंदी वरी ॻोठनि जी ख़िदमत कंदी। जीअं तैमूर खे पंहिंजो पीउ चवंदो। जी, पर मां शुक्रगुज़ार आहियां सरसो इदारे वारनि जी, जे माना मूंखे ॿाहिरि कढियो। पोइ शमीर छा कयो? सर उन्हनि मूंखे टीचर ॾिनो। वाह वाह। ऐं जेके सरसो जा वर्कशॉप थियनि पिया उते जेको आहे त मां उते स्पीच कंदी हुअमि त उहे ईंदा हुया ऐं ताड़ियूं वॼाईंदा, माशाल्लाह एॾो ख़ुशि थींदा हुआ। ऐं पोइ उन खां बाद मूंखे वरी पंहिंजे इदारे तरफ़ खां हिकिड़ी ऑफर आई त तव्हांखे यूरोप यूनियन वारनि घुरायो आहे। सर मुंहिंजे लाइ त वॾी ॻाल्हि हुई, पासपोर्ट वग़ैरह माना मूंखे ख़बर न पई पए त कीअं ठहंदी आहे छा, त सॼी सपोर्ट मूंखे इदारे कई। गाॾी घर खां खणी वञे या ॾिस पासपोर्ट ठारायूं मुंहिंजी, या मूंखे घर खां इजाज़त न थी मिले त उन्हनि अचे घर वारनि सां मुंहिंजनि सां ॻाल्हि ॿोल कई, उन सां वेठा कया त पाकिस्तान में जेको असां यकी कमु कयो आहे त पहिरें नंबर ते हीअ नादिया जे लाइ ऑफर आई आहे त हीअ यूरोपियन यूनियन मतिलबु अमेरिका वेंदी। ॻोठाणी छोकिरी थी। सर यकीन कयो न, मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा किरी पिया। त मां त कराची बि पूरी एतिरी न ॾिठी त अॼु मां जेको आहे त मतिलबु मूंखे इजाज़त मिले थी ऐं ऑफर आई आहे त मां यूरोप जेको आहे त इदारे तरफ़ खां वञा थी, सरसो इदारे तरफ़ खां। पासपोर्ट ठहियो? पासपोर्ट ठहियो। वीज़ा लॻो? वीज़ा बि लॻो। जहाज़ ते चढ़ी है? जी सर। काॾे वई है? सर जहाज़ उॾाड़ो या हलियो ई न? न सर हलियो उॾाड़ियो। यूरोप वियासीं ऐं मूंसां। कहिड़े मुल्क वई है? सर बेल्जियम। वाह वाह वाह। बेल्जियम ब्रसेल्स। हा इन में। ऐं सर पेरिस जेको असांजे भरिसां हुयो, फ्रांस जी गादी जो हंधा पेरिस। जी हा। पोइ सर जमाल वारा मूंसां साण हुया, पर सर उते एयरपोर्ट। जमाल शोरो? जी सर। अच्छा। उहे मूंसां सपोर्ट में हुया ऐं सर वारनि एॾी त मुंहिंजो ख़्यालु रखियो तमामु घणो, जे पंहिंजे पोइ तुंहिंजे करे त विया, ख़्यालु तुंहिंजो न रखनि त सर तमामु ख़्यालु। जी। हा। ॿियो मूंखे जेको आहे त माना सपोर्ट बि कई घुमण करण जे हिसाब सां। उते ईअं आहे त माज़ूरनि जे लाइ वरी एयरपोर्ट ते हूंदा आहिनि न व्हीलचेयर, पंधु बि उते घणो करिणो पवंदो आहे। त सर वारा चवनि पिया तव्हां हिन ते भले विहो, मां चयो सर न, मां पंधु कंदमि, मां पाण पंधु कयां पई। पाण टाइम पई विञाए? न सर, मां पाण पंधु कयमि। हा, ॾाढो मूंखे मज़ो आयो। पर मां चवां थी, मां उहे लफ़्ज़ मूंखे न आहिनि जेके मां सरसो इदारे जे लाइ चवां। सरसो खे छॾ, इदारे खे। हाणे मूंखे ॿी ॻाल्हि ॿुधाए। जी सर। हाणे तूं यूरोप जे हिकिड़ो मुल्क घुमी आई। जी सर। हाणे उहो मुल्क जो ॾिठो त छा सोची पहिरियों जे दाख़िल थी? सर मां उहो मुल्क ॾिठो एयरपोर्ट ते जीअं लथी सर, उते त मतिलबु ईअं सम्झां पई त माना उहो मुल्क जेको आहे तरक़ी इन जे लाइ करे जो औरतूं जेके आहिनि उन जूं सभु तालीम याफ़्ता आहिनि, सभु मतिलबु मर्दनि खां अॻिते आहिनि। उते जेको मां 12 ॾींहं घुमी हुयमि न, त औरत जेका आहे न मर्द खां अॻिते आहे। अञा मर्द पोइ हिते औरत अॻिते आहे, तालीम में बि, हर कम में बि। ऐं हालांकि असांजे पाकिस्तान में जीअं औरत खे मतिलबु थोरो अॻिते आणे वञे न त असांजे पाकिस्तान बि तरक़ी करे सघे थो। अच्छा। असांजी जेके औरतूं आहिनि न उहे पुठिते पयल आहिनि। भला मुल्क भलो? मुल्क सर ज़बरदस्त हो, माशाल्लाह ज़बरदस्त। हा हा। साफ़ सुथरो? साफ़ सुथरो, एॾी सफ़ाई। पर हिते पाकिस्तान में खाईंदा को किचिरो रोड ते लमाईंदा, उते ईअं न आहे। न। पोइ हाणे उतो इहो तूं पाण सिखी आई आहीं रोड ते अञा लमाए? न सर, मां त सिखी आई आहियां। मुंहिंजो ॻोठ जो एॾो रोड बि सुठो न आहे ठहियलु, सिर्फ़ु अञा थोरा पथर आहिनि। त बि यकीन कयो, मां पंहिंजो जेको ॻोठ आहे नओं शहर जून जो में जेके बि घर आहिनि उते जॾहिं मां पाण पहिरियां पाण गुहार कयूं। वाह वाह।
वाह पहिरियां पाण वाह, ॿुआरो वाह। कर खणी करे मां सॼी सफ़ाई कई त मुंहिंजे वाह। ॻोठ वारा बि चवनि यूरोप घुमी आई आहियां तूं ॿुआर थी ॾे रोड जी अॻ में हेॾो किचिरो पियो मां चयो बसि कर मां सिखी आई आहियां वाह वाह भले कहिड़ो बि रोड आहे कचो आहे कीअं बि आहे साफ़ सुथिरो त हुजे न वाह वाह पोइ सर मां पाण पहिरियों ॿुआरो खयो हाणे जॾहिं मां ॿुआरो खणी आहियां त ॻोठ वारा वधी चवंदा तूं ॿुआरो रख असां पाण था ॿुआरींदा वाह कल्ह मूं इंटरव्यू कयो हुन अधीअ ॿुधायो त घोटकी जी हुन चयो त मां फर्श हणायो ॻोठ खां रोड ताईं सची सभु मूं ते टोकू पिया कनि पोइ जॾहिं मूं मंज़ूरु करायो त चयूं त असांखे सिरू बिरू सभु उहो केरु हणंदो मूं चयो सिरू ॾियो मिस्त्री पोइ चई गारो असां औरतुनि खयो उन सॼे फर्श जो उहो सॼो फर्श जॾहिं लॻी वियो त जेके टोकू पिया कनि सभ खां अवल उहे मूंखे मुबारकूं पिया ॾियनि हीअ तव्हां बेल्जियम घुमी आया आहियो या वॾी ॻाल्हि आहे माण्हू त तव्हां वारी ॻाल्हि त पंहिंजे ॻोठ खां निकिरे त हैदराबाद ऐं कराची बि नथो ॾिसे मस थो ॾिसे जी सर सही आहे न जी सर माण्हू वधि में वधि मुस्लमान जे नाते इहो चवंदो हज ते वञा जी इहा हूंदी ख़्वाहिश जी सर हीअ तव्हांखे यूरोपी यूनियन जो हेॾो वॾो शहर घुमाए मुल्क घुमाया सो भला हुते ॿियो छा ख़्यालु कई त छा हुजे जेकर मां छा हुजां सर मां हिते चवां पई जेकर मां अञा पढ़ी लिखी घणी हुजां त मां हिन जी जॻह अंग्रेजी ॻाल्हाइनि था त मां इहा सम्झां था न सम्झां त मूंखे उते माना इहो माना जज़्बो थियो त मां अॻिते हली पंहिंजी औलाद खे पढ़ायां त जीअं उहे सम्झनि पोइ तो हाजी उबदार खे ॿुधायो जी सर मां पंहिंजे ॻोठ में सेशन ॾिना उन खां बाद हम्म हा त ॿारनि जी तालीम जेका आहे त उन में इज़ाफ़ो कयो पोइ उहे कुझु पढ़नि फ़र्क़ु पियो आहे जी सर माशाल्लाह वाह वाह हा वाह इन जो मतिलबु आहे सिंधियाणियूं हाणे इजाज़त चाढ़े अवल मोकिलजनि जी त दुनिया जा मुल्क ॾिसनि पोइ हिते ॿुआरो खणंदियूं न सर ईअं न आहे हर भली त पोइ जहाज़ ते चढ़ंदियूं त ॿुआरो खणंदियूं पर पहिरियां हीअं हुयो त मां मुल्क ॾिसी आयमि न त उन लिहाज़ सां सोचां पई त उनजो रोड गली जिते ॾिस मसलन वेहूं पिया मां त सर पार्लियामेंट हुयो हुते उन में मूंखे घुरायो सभु अंग्रेज़ वेठा हीअं त जेके उहे जेके इदारा माना हलाइनि बाक़ी पिया अंग्रेज़ न हूंदा सिजावल जा झूने जा हूंदा न सर उते उहे हुया जेके मतिलबु इदारा पिया हलाइनि त हा, मूंखे उन्हनि जे अॻियां ॻाल्हाइण त ॻोठाणी छोकिरी त मां वॾी ॻाल्हि हुई न हा त मां हुते कीअं ॻाल्हायां पोइ सर मां सभु ॻाल्हाए न पई सघां पोइ सर वारी सपोर्ट हुई सर वारनि चयो उन्हनि नादिया पोइ तव्हांजी ॻाल्हि तर्जुमो उते करे ॿुधायो तर्जुमो करे ॿुधायो सर वाह, जमाल वाह, शोरे वाह, साहब वाह। मां ख़ुदि हुन में उर्दू में मां ॻाल्हायो ट्रांसलेशन जेका आई त सर जमाल साहब कई सर हुते जेके बि इदारा कमु कनि था सभिनी जा उन जा उहिदेदार सभु हुते वेठल हुया वाह वाह हा सर असद साहब ऐं जेको असांजो यूनिट इंचार्ज हुयो अदा उमर चांडियो उन्हनि जी असां घणी सपोर्ट ॾई थी ॻोठ में मूंखे पहिरियां न पिया छॾनि त पहिरियां उन्हनि मूंखे इजाज़त वठी ॾिनी माना चांडे जी लठ आई कमु लठ न सर हुनजो एॾो ॻाल्हाइणु सुठो हो छोकिरे जो हुनजो अञा ताईं कमु करे थो पर हुन मुंहिंजे घर वारे खे सम्झायो मुंहिंजे सहुरे खे सम्झाईं सभिनीनि खे सम्झाईं तॾहिं मूंखे इजाज़त मिली न त मूंखे इजाज़त कोन थी मिले सुठो थियो फर्स्ट क्लास थियो सर साहब अची विया मां ज़िक्र कयो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त अव्हां ईअं ई तरक़ी कंदा रहो ऐं अव्हां जी वॾी महिरबानी ऐं तव्हां में सभ खां वॾो कमु हीअ आहे वॾो गुण हीअ आहे अव्हां जेको बि दुनिया जे कंहिं शहर मां कंहिं ॻोठ मां किथां बि नंढे वॾे इलाइक़े मां सिखो था त उहो वरी पंहिंजे ॻोठ में इस्तेमालु कयो था जी सर इहा वॾी ॻाल्हि आहे हाणे इहा सरसो खे बि चओ उन्हनि खे बि सम्झायो उन्हनि खे बि सेखारियो ऐं दुनिया जेका आहे न उहा सिखण ऐं सेखारण जो कमु कंदी आहे माण्हू सिखंदो बि आहे माण्हू सेखारींदो बि ऐं असां उमेद आहियूं तव्हांजे लाइ दुआगू आहियूं त इन हाल में बि अव्हां जंहिं नमूने अॻिते वधिया आहियो ऐं अञा वधीक अॻिते वधंदा मूंखे ख़ुशी आहे त हिकिड़े शख़्स जे करे एॾियूं तनज़ीमूं ठहियूं एॾनि तनज़ीमुनि जे करे तालीम जी इज़त वधी एॾनि
तंज़ीमुनि जे करे हुनर जी इज़त वधी। इहो सरसो जो कमाल आहे। तव्हांजी वॾी महिरबानी मूंखे टाइम ॾियण जी। वरी कंहिं ॿिए मौक़े ते पाण हाज़िर थींदासीं। ख़ुशि हुजो। नाज़रीन, हीअ हुई सिजावल जूणे जो कंबर शहदाद कोट ज़िले जी मोहतरमा नादिया जूणे जो। ऐं असांखे त इहा ख़बर ई कोन्हे त बेल्जियम बि वई, बर्सिल्स बि वई, उते मोहतरमा ख़िताब बि कयो ऐं उते ॻाल्हियूं बि कयूं ऐं उतां जो मुल्क ॾिसी वरी पंहिंजे ॻोठ खे बेल्जियम जहिड़ो मुल्क करण लाइ सफ़ाई सुथराई जा कम कयईं। इहो सभु हुनजो ख़्यालु आहे त सरसो हुनखे मौक़ो ॾिनो। सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन जेको सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो सब्सिडी इदारो आहे, उन में इहे औरतूं कमु कनि थियूं। असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे हिननि जी मदद कयूं, हिननि जी हिमतूं वधायूं। हिमत औरतां मदद ख़ुदा। वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु थींदासीं। वॾी महिरबानी।